कदे चौंदे मां तोखे अहिड़ो सां तोखे अहिड़ो सां ॾींदी ॿी ॿोली किथे वो जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई सा तो कीअं कई सा तो कीअं कई अॼुकल्ह आहे ओपरी। तव्हां सभिनी शरीक दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां आजियां पेश करण जे लाइ भलीकार करण जे लाइ गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जे नाले वारे शाइर ऐं नक़ाद ऐं सिंधी अदबी संगत शाख लाड़काणे जे सेक्रेटरी ऐं अॼु जे प्रोग्राम जे मेज़बान मोहतरम आदिल अब्बासी खे त हू अचनि ऐं अवां सभिनी खे अची भलीकार चवनि, अवां सभिनी खे आजियाणो ॾियनि। मोहतरम आदिल अब्बासी। शाह साहब फरमायो आहे त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह। सो ही मोहबतुनि जो मेड़ो आहे जेको अॼु असां हिते मचायो आहे ऐं उन मोहबतुनि जे मेड़े में को हिकिड़ो बादशाह न आहे पर तव्हां सभु बादशाह आहियो जेके असांजे तॾे ते आया आहियो। मां इब्तिदा में ई तव्हांखे भलीकार चवां थो। भलीकार चवंदे तव्हांखे कुझु शयूं गोश गुज़ार करणु चाहियां थो त सिंधी अदबी संगत लाड़काणो काफ़ी वक़्त खां वठी माठ हुई ऐं उहा एतिरी सरगर्मी न पई करे। असां आयासीं 30 जनवरी ते असांजी इलेक्शन थी ऐं असांजी सॼी बाडी चूंडिजी आई। असां शुरू खां वठी इहे अज़ाइम रखंदा आया आहियूं त कंहिं बि तरह सां सिंधी अदबी संगत खे मुतहरिक थियणु खपे, उनखे प्रोग्राम करणु खपनि ऐं उहा पंहिंजो जेको पॉज़िटिव किरदारु आहे उहो अदा करे। ॿोलीअ जी ख़िदमत, अदब जी ख़िदमत, उन्हनि जी वाद विझ लाइ बि सिंधी अदबी संगत हिकु निहायत तरक़ी पसंदि प्लेटफॉर्म आहे ऐं उनखे जेकॾहिं माठ करे विहारबो त पोइ तरक़ी कीअं मुमकिन आहे। अदीबनि जो घणो तादाद उन में मौजूदु आहे त इन हवाले सां असां सॼो साल पियो आहे। जनवरी 30 ते असांजी इलेक्शन थी आहे ऐं अॼु 25 फेबरवरी आहे, यानी महीनो बि पूरो न थियो आहे ऐं असां उन मुख़्तसर अरसे में तक़रीबन 6 सरगर्मियूं करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ हिन प्लेटफॉर्म तां। ऐं अॼु ई असांजो प्रोग्राम आहे जेको ॿोली बाबति सेमिनार आहे। उन में असां उन्हनि पुरखलूस दोस्तनि जा बि निहायत थोरात आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं जिन ने असांजी बाडीअ खे दिलि जी गहराइनि सां आजियाणा ॾिना, असांखे भलीकार चई ऐं असां उमीदूं वाबस्ता कयूं। असांखे यकीन आहे त असां उन्हनि जी उमीदुनि ते पूरा लहंदासीं। उस्ताद ख़ालिद पहिरियों माण्हू आहे जंहिं सिंधी अदबी संगत लाड़काणे जी नई चूंडियल बाडीअ खे आजियाणो ॾिनो हुयो। उन खां पोइ रऊफ़ अब्बासी बि असांजो दोस्त आहे जंहिं बि असांखे सिंधी अदबी संगत जी नई चूंडियल बाडी ऐं समूरी संगत खे आजियाणो ॾिनो हो। असां अब्दुल हकीम अरशद जे विछोड़े ते ताज़ियती रेफरेंस बि करायो हुयोसीं जंहिंमें काफ़ी सारा दोस्त शामिल हुया ऐं असां दस्तूरी गॾिजाणियूं जेको असुलु रूह आहे सिंधी अदबी संगत जो त उहा तनक़ीद ऐं तख़लीक़ खे प्रोमोट करे, अदीब ऐं शाइर पैदा करे, न सिर्फ़ु अदीब ऐं शाइरनि जी हिकिड़ी खेप पैदा करे पर उन्हनि में उहो विज़डम, उहा ॾाहप बि पैदा करे जंहिंजे करे सिंधी अदबी संगत में तनक़ीदी क्लास थींदा आहिनि जिथे कंहिं बि शाइरी जे इस्म ते छंड छाण थींदी आहे। मुख़्तलिफ़ दोस्त उन्हनि जी ख़ामियुनि ते ख़ूबियुनि ते ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ईअं सम्झो त उहो हिकिड़ो मास्टर पीस थी निकिरंदो आहे। इहो ई असल में अदबी संगत जो मूल मतो आहे त उहा अदब खे तख़लीक़ी बुनियादनि ते ऐं निजपिज आर्ट जे बुनियादनि ते प्रोमोट करे। उहे गॾिजाणियूं असां शुरू कंदासीं ऐं अॼु 25 फेबरवरी आहे। उन हवाले सां 21 फेबरवरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। उन ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां सॼो हफ़्तो अदबी संगत जे मर्कज़ ऐलान कयो हुयो त असां इहो हफ़्तो ॿोलियुनि जे हवाले सां मल्हाईंदासीं। तंहिंजे करे हीउ जेको प्रोग्राम आहे इहो 21 फेबरवरी जी निस्बत सां अॼु 25 फेबरवरी ते असां ॿोलियुनि जे आलमी ॾींहं जी निस्बत सां मुनक़िद कयो आहे जंहिंमें ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते असांजे अॻियां असांजा दोस्त मकाला पढ़ंदा, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा ऐं गुफ़्तगू कंदा। हिन मेड़ाके जी हिकु वॾी ख़ूबी हिकिड़ो सादो ऐं पहिरीं कोशिशि आहे असांजी
उन हवाले सां हिकिड़ो सादो मेड़ाको आहे, पर जेकॾहिं असां गौर कयूं त स्टेज ते जेके वेठल असांजा दोस्त आहिनि उहे पंजनि शोबनि में निहायत यूनिक ऐं ॿोलीअ जे हवाले सां, अदब जे हवाले सां तमामु भलो कमु करे रहिया आहिनि। मज़हर अली ॾूतियो जेको PhD करे रहियो आहे कंप्यूटिक लैंग्वेटिक्स में शायदि करे रहियो आहे ऐं जदीद टेक्नोलॉजी जी ज़रूरतुनि आहार हू पाण ॿुधाईंदो त सिंधी ॿोली कहिड़े नमूने सां पोइते आहे या कहिड़े नमूने सां अॻिते आणिजे, त उहो PhD करे रहियो आहे। माना उहो सम्झो डॉक्टर आहे। असां वटि त हूअ मेडिकल में जेके पहिरें साल में दाख़िला वठंदा आहिनि उहे डॉक्टर सॾाईंदा आहिनि मेडिकल जे हिसाब सां, तंहिंजे करे हीउ डॉक्टर चई सघिजे थो हीउ करे रहियो आहे PhD। ऐं उनखां अलावा रियाज़त बुर्ड़ो ॼातल सुञातल शख़्सियत सिंध जी निहायत अदीब घराणे सां, ॾाहे घराणे सां तालुक़ु रखंदड़ आहे, उहो पाण PhD करे थो, माना उहो बि डॉक्टर आहे ऐं उहो लुग़वी जाइज़ो वठे थो ॿोलीअ जो। उन हवाले सां अज़ीज़ मंगी साहब स्कॉलर आहे जेको MPhil करे थो सिंधी अदब में ऐं शाइर बि आहे। उनखां अलावा ईसा मेमण आहे जेको स्कॉलर आहे ऐं सिंधी अदब में उहो बि MPhil करे थो। उनखां अलावा अनवर डिंगड़ाई असांजो दोस्त आहे ऐं असां सभिनी ॿोलियुनि खे सिंधी ॿोली खे जे मेड़े मुच कयूं त उनजो निचोड़ इहो आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजी सिंध जो, असांजी सिंधी ॿोली जो पायोनियर आहे। उनजो ईअं सम्झो वॾो मुहक़िक़ आहे जंहिं सिंधी ॿोली खे जीआरियो ऐं लतीफ़ ते ॻाल्हाइण ऐं लतीफ़ ते पंहिंजे इज़हारनि जो ख़्यालु करणु को मामूली मसइलो न आहे। इन हिसाब सां भली PhD न आहे, स्कॉलर न आहे, पर यकीनन असां उनखे सिंधी अदब में इहो ई चवंदासीं त जेको लतीफ़ खे ॼाण रखे थो उहो बि स्कॉलर आहे, उहो बि डॉक्टर आहे। त इन हवाले सां हीअ जेके असांजा दोस्त वेठा आहिनि इहे निहायत यूनिक आहिनि, जॾहिं ॻाल्हाईंदा त यकीनन असांखे ख़ुशी थींदी। ऐं मां वरी बि तव्हां सभिनी दोस्तनि जे ताउन जो बि शुक्रगुज़ार आहियां। अॻिते बि कोशिशि कंदुसि त तव्हां मूंसां ताउन कंदो, जीअं असां अञा बि प्रोग्राम कयूं। असां हर महीने में घटि हिकिड़ो प्रोग्राम ॾींदासीं। मार्च जी 11 तारीख़ असां हिदायत मंगी जो जेको किताबु आहे हाणे जेको नओं आयो आहे सभु पसंदि आहे पार, उन जी महूरती तक़रीब कराईंदासीं। उन जी सदर असांजो सेक्रेटरी जनरल साहिबु कंदो। तंहिंजे करे असां हर महीने घटि में घटि हिकिड़ो प्रोग्राम ॾींदासीं ऐं पंहिंजी गॾिजाणियुनि जी बाक़ाइदा रेग्युलर शुरूआति करे रहिया आहियूं त असां तनक़ीदी निशस्तूं रखंदासीं। तव्हां सभु दोस्त उते ईंदव त ख़ुशी थींदी। मां वरी बि सिंधी रिवायत मूजिबि ॿाहूं ॿधी तव्हांखे भलीकार चवां थो। तव्हांजा वॾा वॾा जो असांजे प्रोग्राम में आया। महिरबानी। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे मां, पंहिंजी ॿोलीअ में मियां हो भली जॾहिं चवंदे मां, तोखे अहिड़ो सां, तोखे अहिड़ो सां ॾींदी ॿी ॿोली किथे वो जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई, जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई, सा तो कीअं कई, सा तो कीअं कई, अॼुकल्ह आहे ओपरी।